अजन ओताकन में तालब तव्हारीन अजन ओताकन में तालब तव्हारीन आदेसियड़ा उथी विया मड़ियूं मुंह मन मारीन जे जीअ खे जीआरीन से मोहबती माण्हू लॾे विया। इंतहाई ॾुख जी ख़बर असांजो पहिरीं प्यारो दोस्त जामशोरे ज़िले DIP इंचार्ज जलील अब्बासी साहब पंहिंजी जोबन जवानीअ में ओचितो विछड़ी वियो आहे। संदसि लाॾाणी जी ख़बर जीअं ई पहुती त संदसि ख़ानदान में संदसि दोस्त हमदर्द पुलिस डिपार्टमेंट जा जेके वेझा तालुक़ रखंदड़ समूरा मोहबत कंदा आहिनि जलील साहब सां, उन्हनि में ॾुख वारी कैफ़ियत आहे। इंतहाई ॾुख जहिड़ी हीअ ख़बर आहे त जलील साहब जो ही विछोड़ो संदसि उमिरि 38 साल उमिरि हुई ऐं हू काफ़ी वक़्त खां जामशोरे ज़िले में DIP इंचार्ज हो। जलील साहब जो जेको किरदारु रहियो हितां जे जेके मज़हबी तंज़ीमियूं आहिनि, सहाफ़ती तंज़ीमियूं आहिनि, सियासी समाजी पुलिस जे विच में जेको रोल रहियो, पुलिस सां जेको राब्तो रहियो, जलील साहब जे करे तमामु घणो शानदार राब्तो रहियो। ऐं जामशोरे ज़िले में ख़ासि करे तमामु घणा वॾा वाक़िया थिया मज़हबी छिकताण जा, तॾहिं बि जलील साहब सभिनी धुरियुनि ते वेंदो त इलाइक़े जे सतह ते उन्हनि खे कंट्रोल में आणींदो। अॼु इंतहाई ॾुख जहिड़ी ख़बर असांजे साम्हूं आई। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां संदसि तबियत ख़राबु हुई, कराची आगा खान अस्पताल में एडमिट हो ऐं संदसि जी तबियत ख़राबु थियण करे अॼु जेको आहे हींअर असांखे इहा ख़बर पई जलील साहब विछड़ी वियो आहे। जलील साहब जे विछोड़े खां पोइ यकीनन संदसि ख़ानदान जे लाइ इहा ख़बर ॾाढी दर्दनाक आहे ऐं उन सां गॾोगॾु संदसि चाहींदड़नि जे लाइ बि ॾुख जहिड़ी ख़बर आहे। सभिनी दोस्तनि जे मथां, घर भातियुनि जे मथां इहा ख़बर जॾहिं आई त ईअं लॻो कि को जबल मथां दोस्तनि जे ऐं ख़ानदान जे मथां किरी पियो जलील साहब जे विछोड़े जे करे। जलील साहब जो थोरी देरि में ई जेको आहे जनाज़ो कराची आगा खान मां जामशोरो मेराण सोसाइटी आंदो वेंदो, जिते खेसि जेको आहे गुसल ॾेई जेको आहे बुबक संदसि अबाणे ॻोठु नियो वेंदो। जलील साहब प्यार मोहबत करण वारो नौजवान ऑफिसर ऐं संदसि चेहरे ते सदाईं मुर्क हूंदी। जेको बि जलील साहब सां मिलंदो हो, जलील अब्बासी सां, उहो सम्झंदो त जलील अब्बासी मुंहिंजो दोस्त आहे। सहाफ़ी हुजनि, सियासी माण्हू हुजनि, आम माण्हू हुजनि, उहो पुलिस डिपार्टमेंट में ज़िम्मेवार उहिदे ते हो, पर हुन कॾहिं बि इहो महसूसु न करायो त हू को ऑफिसर आहे। ऐं हिकिड़ो जेको कोऑर्डिनेशन हुई तमामु घणी ज़बरदस्त माण्हू सां रही। ॾुख जहिड़ी ख़बर आहे असां समेत जेके बि दोस्त आहिनि जलील साहब जे हिन विछोड़े जी ख़बर ॿुधी सची वए त उन्हनि जे मथां क़यामत गुज़रे पई। मूंसां जिन जिन दोस्तनि राब्तो कयो आहे सभई ॾुखारान, सभई पुछगारो ॾेई रोअनि पिया ऐं असां पाण इन कैफ़ियत मां गुज़रूं पिया त हिकिड़ो मोहबती माण्हू, हिकिड़ो नौजवान, हुनजो विछोड़ो यकीनन ॾुखोईंदड़ विछोड़ो आहे। ऐं जलील साहब जे लाइ लफ़्ज़नि ई कोन, हिकिड़ी शानदार ज़िंदगी गुज़ारे वियो। हुनजो विछोड़ो नौजवानी में, जवानीअ में ॾाढो ॾुखोईंदड़ आहे। लफ़्ज़ साथ कोन पिया ॾियनि त जलील साहब जी ज़िंदगीअ ते को गुफ़्तगू कजे। जलील साहब लाइ दुआ घुरी, रब साईं खेसि जन्नतुल फ़िरदौस में जाइ ॾे।